बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वलौ अन्नहुम इज़ ज़लमू अनफुसहुम जाऊक फस्तग़फ़रुल्लाह वस्तग़फ़र लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम अलैहि। मुंहिंजा इज्जत वारा शान वारा प्यारा दोस्तो, मुझे सुने रब करीम जा अणगणिया ऐं अणखुट एहसान जंहिं मुझे बिछड़े रब करीम तव्हां ऐं असां जहिड़नि गुनाहगारनि खे पंहिंजे महबूब नबियन जे सरदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी तारीफ बुधण ऐं करण जी तौफीक अता फरमाई आहे। दुआ है उन सुहिणे करीम रब जे बारगाहे रब्बुल इज्जत में त मुंहिंजा मिछड़ा करीम रब जिंदगी जा बाकी जेके भी लम्हा हिन दुनिया में असां खे जिंदा रखी त मुंहिंजा मिछड़ा करीम हर लम्हे हर घड़ी पंहिंजे प्यारे महबूब जी दिल जुबान ते तंवार नसीब फरमाइजा। छो त मुंहिंजा मिछड़ा भा उन महबूब जे ज़ात खां सवा तव्हां सां खे ॿियो कोई सहारो कोन्हे। अल्लाह ताला जा बानड़ो मुंहिंजे खुदावंदे करीम पंहिंजे मिठड़े महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात तव्हां ऐं असां जहिड़नि गुनाहगारनि खे इनायत फरमाए एतिरो वॾो एहसान कयो आहे जो जेकॾहिं तव्हां असां हिन मुंहिंजे महबूब मदीने जे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत में न हुजऊं हा त ख़बर पइजी वञे हा त मदीने वारे घोट जो शान छा थींदो आहे। पर तव्हां सां जो ॾोह न आहे, तव्हां असां खे हर शइ अल्लाह जे ज़ात पंहिंजी इनायत करे अता फरमाई आहे। इन करे तव्हां असां जे अंदर में कदुर घटा पर वरी भी अल्लाह जा लख एहसान जो न हेड़ियूं सुहिणियूं महफिलूं नसीब फरमायूं हन। अज जी ये महफिल असांजे मियां प्यारे दोस्त रजिब अली सोलंगी उन पंहिंजे मरहूम वालिद मियां सोहराब खान मरहूम जे ईसाले सवाब जे नियत सां मुझे आका जो मीलाद कयो आहे।
हे खुश नसीब आहे मरहूम सोहराब, अल्लाह ताला उन जी मग़फ़िरत फरमाईंदो। जेकॾहिं ईअं बि ख़ैर करे छॾिजे हा त यकीनन अल्लाह ताला क़बूल फरमाए हा। पर अॼु हुनखे ॿ नेमतूं मिली वयूं, ख़ैर जो सवाब भी मिली वियो, मुझे मदीने वारे घोट जे मीलाद जी निस्बत भी हुनखे नसीब थी वई। जीअं मुझे आका महबूब मदीने जे घोट सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे खिदमत में हिकड़े सहाबीअ अर्ज कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूं पंहिंजे ग़रीबी हाल आहर घरड़ो हिकड़ो ठाहियो आ। ओ मुंहिंजा सोना महबूब, मां मिस्कीन गुलाम जी दिल थी चाहे त मुझे ने असल में हिन पासे निहारिया न त ही लाइट वॾी ज़ालिम आ। असांखे अधु जॾो त हिननि लाइटनि कयो आहे। ॾींहं जो किताब पढ़ूं, रात जो लाइटूं साम्हूं। अल्लाह ताला रहम फरमाए। बस वो सियाणो समझी वियो। गौर कयो मुंहिंजा दोस्त, मुंहिंजे महबूब मदीने जे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खिदमत में उन गुलाम सहाबी अर्ज कयो त या रसूल अल्लाह, गरीबाने हाल जे हिसाब सां घरड़ो ठाहियो आ। अगे बिल्डिंगियूं वडियूं न हुयूं, वॾा कमरा या बंगला न हुया, सादड़ो घरड़ो ठाहियो आ। पर उन सहाबीअ जे दिल भी चयो त मुंहिंजा मदीने जा मीर पंहिंजा रहमत वारा कदम घुमाईंदा त हे कखावा कखड़ा भी मुंहिंजे लाइ बरकत वारा थी वेंदा। मुंहिंजो मदीने जो साईं पंहिंजे गुलाम जे कखन में आयो आ। जॾहिं उन गुलाम जे कखन में मुंहिंजो आका पहुतो त मुंहिंजे महबूब ॾिठो त उहा लाडड़ी नमूने जेको उन जो फ़कीराणो घर ठहियल हो, उन में थोरा थोरा सोराख रखियल हुया। मुंहिंजे आका पुछो, ओ फलाणा सहाबी जी मुंहिंजा महबूब, हे सोराख हिन घरड़े खे छो कया अथई? त जवाब ॾिनई त या रसूल अल्लाह, इन जे लाइ कया अथमि त जीअं हवाए आसानीअ सां अचे ऐं मुंहिंजो घर थधो रहे। तव्हां सां भी इन नियत सां घरड़े में वेंटिलेशन जो सिस्टम ठाहींदा आहियूं। उन गरीब सहाबीअ भी ठाहियो त मुंहिंजे आका मदीने जे घोट निहारे उन पंहिंजे गुलाम खे फरमायो, काश जे कॾहिं इन सोराखन ठहण जे वक्त तू इहा नियत करी हां त हे मां घरड़े जा सोराख इन जे लाइ थो ठाहियां त जीअं मस्जिद नबवी मां अज़ान जो आवाज अचे, जल्द मुझे कनन ते पहुचे त मां जल्दी वञी महबूबन जे पोयां नमाज पढ़ां त मुझे आका फरमायो, हवाए त उहे भी अचे वञे हां, हिन नियत जो सवाब अलग तोखे अल्लाह अता करे छॾे हां। हिन मिस्कीन रजब अली सोलंगीअ जे बाबे जा अल्लाह बख्त निराला कया जो उन जे बचड़े खे अल्लाह जे ज़ात या तौफीक ॾिनी। पंहिंजे बाबे जी मानी त करी थो, पर इन मानीअ खे मुंहिंजे महबूब मदीने जे घोट जे मीलाद जी निस्बत ॾेई छॾे। मानी त उहे बि आहे, पर जे आका जे मीलाद जी निस्बत थी वई त चार चंड लगी वेंदा। त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मियां रजब अलीअ जे वालिद मोहतरम मियां मरहूम सोराब खान जी मग़फ़िरत फरमाए। अल्लाह जी ज़ात हिन फ़कीर जो ख़ैर कबूल फरमाए। खुदा जेका आयल जमायत सभिनी जो अचण कबूल फरमाए ऐं जन जन जा अज़ीज़ वकार बही दुनिया छॾे विया आहिनि। अल्लाह ताला मुझे महबूब जे सदके उन्हनि जी मग़फ़िरत फरमाए। दोस्तो, अॼु मुझे महबूब जे
मीलाद जे मौके ते थोड़ी मुख्तलिफ अंदाज सां ॻाल्हि थींदी ऐं उन ॻाल्हि जो मक़सद यकीनन ॿियो न हूंदो, यकीनन ॿियो न हूंदो। शाने मुस्तफ़ा मीलादे मुस्तफ़ा जो नालो आहे, पर अॼु आउं इन हिसाब सां ॻाल्हाईंदुसि त मुंहिंजे महबूब सां तो असांखे पंहिंजे अंदर जी तंद कीअं ॻंढणु घुर्जे, छो त मुंहिंजे महबूब जो तालुक त तो असां सां ॻंढियो पियो आहे। महबूब जो तालुक तो असां सां ॻंढियो पियो आहे, मगर तो असां जेको पंहिंजो तालुक छिनी छॾियो आहे, या वरी तो असां पंहिंजो तालुक ॻंढियो त आहे पर हक़ीक़ी अंदाज़ में कोन ॻंढे सघिया आहियूं। अॼु थोरो इन मौज़ूअ ते ॻाल्हायूं, मन कंहिं आशिक जे दिल में एहसास पैदा थिए, उन एहसास जे बुनियाद ते अल्लाह जी ज़ात या तौफ़ीक़ अता फरमाए त हिन दिल जो ॻांढापो मुंहिंजे महबूब मदीने जे मीर सां ॻंढिजी पवे। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, तव्हां सां बस थोरो टाइम वेहंदासीं, सीउ ॾाढो आहे। हे शाबस जे हिन फ़क़ीर वीचारे खे जो कदरड़ो कई कदर वारो आहे, अल्लाह ताला हिन फ़क़ीर खे ख़ुशि रखे। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, हिन दुनिया जे अंदर हर माण्हू कोहिन सां न कंहिंसां मोहब्बत ज़रूर कंदो आहे, हर माण्हू, छो त उहो वाह उहो वणो ई नाहे जंहिंखे वाह लोॾो न ॾे, कंहिंखे वाह सजी हलोॾो ॾींदो आहे, कंहिंखे थोरो ॾींदो आहे। उहो दुनिया में माण्हू ई कोन्हे को जेको चवे त मूं प्यार कोन कयो आहे, मूं मोहब्बत कान कई आहे। मोहब्बत त सभु को कंदो आहे, लेकिन ख़ुशि नसीब उहो जेको पंहिंजे जीजल अमड़ सां प्यार कंदो आहे, या पंहिंजे पीउ सां प्यार कंदो आहे, पंहिंजे औलाद सां प्यार कंदो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, हिन दुनिया जे अंदर जेको बि जंहिंसां प्यार कंदो आहे, हर घड़ी उहो प्यार करण वारे जे दिल में इहा तड़प हूंदी आहे, मां अहिड़ो कमु कयां जंहिंसां मां प्यार थो कयां उहो मूंसां राज़ी थी पवे। इहा तमन्ना हूंदी आहे न दा, जेको जंहिंसां बि प्यार कंदो आहे। मां 3-4 हिकिड़ा पाकीज़ा रिश्ता ॿुधाए छॾिया, वधीक सभु को पंहिंजे दिल खां पाण पुछे। जेको जंहिंसां प्यार कंदो आहे उन जे दिल में एतिरी त मोहब्बत हूंदी आहे जो जेकॾहिं थोरो रुसी वेंदो आहे, हमराह सींध कढण छॾे ॾींदो आहे, सुरमो पाइण छॾे ॾींदो आहे, बूथ खे धोअण छॾे ॾींदो आहे, कॾहिं कॾहिं कपिड़ा ई कारा पाए छॾींदो आहे। छाजे लाइ त माण्हू मूंखां पुछनि छो कारा वेस कया अथई, चवां त मुंहिंजो यार मूंखां रुसी वियो आहे, पर यार तोखां रुठो छो आहे, चवंदो आहे त मूं हीअ ग़लती कई आहे, इन करे मुंहिंजो यार मूंखां रुसी वियो आहे। भला हाणे ही हाल छो कया अथई, इन जे लाइ कया अथमि त मुंहिंजे यार खे ख़बर पवे त वरी मन मूंसां राज़ी थी पवे। इहो सच्चा न दा, इहो सच्चा। दुनिया जो यार रुसे निंड्रू हराम थी वञनि, ख़बर बि आहे त आहे बेवफा, इहा बि ख़बर आहे त वफ़ादार कोन्हे। जेसि ताईं गीदे में पैसा हूंदई यार जी यारी हलंदई, जेसि ताईं तुंहिंजी जवानी हूंदी कंहिंजी यारी एसि ताईं हलंदई। पर मां तोखां सवाल थो पुछां, हिन दुनिया जे अंदर जी जल अमड़ खां वधीक ॿी काई पाकीज़ह शइ रिश्ते वारी नाहे, मगर उन पाकीज़ह रिश्ते जी मोहब्बत यारी भी तेसी हलंदी आहे जेसी तुझे सिर में साह हूंदो आहे। कब्र में त जीजल अमड़ भी कंहिंसां गॾु कान वेंदी आहे, कान वेंदी आहे न दा। कब्र में भी जीजल अमड़ भी गॾु कान थी हले त हो ॿियो कहिड़ो रिश्तो आहे जेको तो असां सां कब्र में हलंदो। सोच जा नौजवान, अॼु जी हिन फ़क़ीरानी महफ़िल मां कुझु सिखी पोइ थिजां। जेकॾहिं जीजल अमड़ भी
कबर में तो सां गॾु नथी हले त ॿुधाए दुनिया जो उहो कहिड़ो माण्हू आहे, दुनिया जो उहो कहिड़ो रिश्तो आहे जेको तो सां गॾु कबर में हलंदो। जवाब मिलियो त कोई बि नाहे। पोइ तोखां सवाल आहे त तूं चरियो कंहिंजे लाइ थियो आहे, पोइ तूं चरियो कंहिंजे लाइ थियो आहे। हाणे मां थो तोखे दसां, कबर में हिकिड़ो रिश्तो तोसां गॾु हलंदो, हशर में तोसां हिकिड़ो रिश्तो गॾु हलंदो। अहिड़ो त पाकीज़ रिश्तो आहे, उहो दुनिया वारे कंहिंजो नाहे। उहो रिश्तो अथई त मुंहिंजे महबूब मदीने वारे घोट जो आहे। कोई भी कबर में गॾु न हूंदो, पर मुंहिंजो महबूब मदीने जो साईं कबर में भी गॾु हूंदो। त मां हाणे तोखां सवाल थो कयां, खोड़ मुंहिंजा दोस्त निमाज़ी माण्हू वेठा आहिनि, उहे भी पंहिंजे अंदर में गौर कनि, पंहिंजे दिल में तसवुर करे फिक्र कनि त मुंहिंजा दोस्त, अगर दुनिया जो हिकिड़ो दोस्त नाराज़ थी वञे, असांजूं निंड्रूं फिटी वञनि, मुंहिंजा दोस्त जॾहिं मदीने जो घोट तव्हां खां नाराज़ थींदो आहे त तव्हां असांजो हाल कहिड़ो हूंदो आहे? जवाब आहे त असांखे ख़बर ई कान पवंदी आहे। जवाब इहो आहे त असांखे ख़बर ई ॻाल्हाए ख़बर ई कान पवंदी आहे। छो? दुनिया वारे दोस्त जी ख़बर पवे थी, मदीने वारे यार जी ख़बर छो नथी पवे? इन करे जो दुनिया वारे दोस्त जे लाइ हर उहा शइ असां पसंद कंदा आहियूं जेका असांजे दोस्त खे पसंद हूंदी आहे, पर मदीने वारे घोट जे लाइ असां ईअं कॾहिं बि कोन सोचियो आहे। अहिड़ो कबू कयूं जेको असांजे महबूब मदीने वारे यार खे पसंद अचे। कॾहिं इहो सोचियो अथऊं? ॻाल्हाए कॾहिं इहो सोचियो अथऊं? मां तोखां थो पुछां, तुंहिंजे दोस्त खे अंगूर पसंद आहिनि? जॾहिं ठारू शाह शहर में पहुते, मुंहिंजा दोस्त हिक हिक रेड़ीअ ते ॻोल्हण शुरू कयई, हिन रेड़ीअ जा अंगूर सुठा न आहिनि, हिन रेड़ीअ जा अंगूर सुठा न आहिनि। वञी अहिड़ी रेड़ीअ ते बीठे जंहिंजा अंगूर सुठा, उन्हनि सुठनि मां बि ॻोल्हे ॻोल्हे सुठो छिको अलॻि कयई त ही खणी वञा। मतां मुंहिंजो दोस्त चवे त हिन अंगूरनि जी टारी भली न आहे, मतां मुंहिंजो यार काविड़जी वञे। दुनिया जे यार जो एतिरो फिक्र अथई त अंगूर खणी त वञा, हुजे त अंगूर पर एतिरो त साफ़ ऐं सुहिणो हुजे जंहिंमें ज़रे जे बराबर बि गंद न हुजे, छो त मतां यार रुसी वञे। मां तोखां पुछां थो, हे दुनिया वारे दोस्त खे अंगूर वणंदो आहे, मुंहिंजे महबूब मदीने वारे हुज़ूर खे तुंहिंजी दिलि वणंदी आहे? हाणे मूंखे ॿुधा, हाणे ॿिन्ही शयुनि खे गॾु खणी हलजां। दुनिया वारे यार खे राज़ी रखण जे लाइ ॻोल्हे ॻोल्हे सुहिणा अंगूर चुंगो ठाहे खणी वेंदो आहियां त हिकिड़ो बि गंदो न हुजे, मतां मुंहिंजो यार रुसी वञे। मां तोखां थो पुछां मुंहिंजा दोस्त, हीअ दिलि बि तोखे मदीने वारे घोट जे हुज़ूर में खणी वञणी आहे, पोइ ॿुधा हिन दिलि में तूं छा छा खणी मुंहिंजे मदीने वारे यार वटि पहुचंदो आहे। मां तोखां थो पुछां, तूं ॿुधा छा कूड़ मुंहिंजे मदीने वारे घोट खे पसंदि हूंदो आहे या न? ॻाल्हाईंदो चाण, चुप न कर। कूड़ मुंहिंजे मदीने वारे साईं खे पसंदि हूंदो आहे या न? पोइ तूं असां कूड़ छो था हणूं? गिला मुंहिंजे मदीने वारे घोट खे पसंदि हूंदी या न? पोइ गिला छो था कयूं? ज़िना मुंहिंजे मदीने वारे घोट खे पसंदि न आहे, पोइ ज़िना छो था कयूं? जुआ मुंहिंजे मदीने वारे साईं खे पसंदि न आहे, पोइ जुआ छो था कयूं? नशो मुंहिंजे आका खे पसंदि न आहे, पोइ नशो छो था कयूं? व्याज जहिड़ी लानत मुंहिंजे मदीने वारे घोट निधियो आहे, असां उहो व्याज छो था वठूं? मां तोखां सवाल थो पुछां, सदाई पंहिंजे पाण खे मदीने वारे यार जो गुलाम थो, सदाई पंहिंजे पाण खे मदीने वारे जो आशिक थो, चवी थो त मदीने वारो मुंहिंजो महबूब आहे। मां तोखां थो पुछां, दुनिया जे महबूब ॾे शइ खणी वञी, साफ़ सुठी खणी वञी, ऐं मदीने वारे घोट ॾे दिलि खणी वञी त गंद में भरे पोइ खणी वञी। ही छा आहे? ही सब कुछ छा है? छा इहा सच्चाई इन जो नालो आहे? छा दोस्ती इन खे चइबो आहे? छा मोहब्बत इन खे चइबो आहे? छा इश्क इन खे चइबो आहे त जंहिंसां प्यार करी उन ॾे गंद खणी वञ? न मुंहिंजा दोस्त अज़ीज़,
न मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तोसांखे प्यार करण जी ख़बर ई कोन्हे का तोखे असांखे प्यार करण जी ख़बर ई कान्हे का त मदीने जे घोट सां प्यार कीअं कबो आहे मुंहिंजे मदीने वारे साईं सां अगरि तोखे प्यार जी ख़बर वठणी आहे त देर न कर अल्लाह जे सुणे क़ुरान करीम खे लोली ॾे त ख़बर पवई त मदीने वारे यार सां प्यार केरु कंदो आहे ऐं कीअं कंदो आहे जेकॾहिं मुंहिंजे मदीने वारे घोट जो प्यार पुछणो अथई ऐं प्यार ॾिसणो अथई त कंहिंखां पुछ मुंहिंजे सुणे रब्बे करीम जे ज़ात खां पुछ त मुंहिंजा मौला तुंहिंजे महबूब मदीने जे साईं सां प्यार कीअं कबो आहे ओ फकीर ओ ईमान वारा ओ मुसलमान मुंहिंजा मिठड़ा भा अज जे हिन महफिल मां हिकिड़ो जुमलो भी अगर तो दिल में विहारियो त तुंहिंजे ज़िंदगीअ जो सॼो ही निज़ाम बदिलजी वेंदो मां तोखां थो पुछां त शफ़ाअत जी उम्मीद कंहिं में थो रखी ॻाल्हा ॻाल्हा चुप छो थो करीं दा सोलंगी फकीर चुप छो था कयो ॻाल्हि गिचीअ में थी पवे छा ॻाल्हायो फकीर मदीने वारे घोट जे शफ़ाअत में उम्मीद रखी थो या न ही हेतिरा गुनाह कया थे इन्हनि गुनाहनि जी माफ़ी तोखे केरु वठी ॾींदो चो त मुंहिंजो महबूब मदीने वारो साईं वठी ॾींदो पोइ हाणे मूंखे वरी हिन सुवाल जो जवाब ॾे जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो सिजु जे बराबरि हूंदो ज़मीन तपी ट्रामो थी वेंदी हर इंसान पंहिंजे पघर में ॿुॾंदो गुनाहनि जो दफ़्तर खणी मुंहिंजे महबूब मदीने वारे साईं जे जेॾी महिल आॾो हली बीहंदे हाणे मूंखे ॿुधा उहे गुनाह मुंहिंजे आका जे ख़िदमत में अर्ज़ करे चवंदे त या रसूल अल्लाह ॾाढो गुनाहगार आहियां ॾाढो ख़तादार आहियां हाणे मुंहिंजा महबूब ए गुनाहनि जा जेके मुंहिंजा कारा दफ़्तर खणी आयो आहियां ओ मुंहिंजा महबूब अल्लाह जे दरबार में अर्ज़ करे मुंहिंजा ही दफ़्तर धोरा या उम्मीद रखी थो न ॻाल्हा ॻाल्हा रखी थो न ॾाढा मुदा रखी थो हाणे मूंखे ॿुधा जेॾी महिल तूं मदीने वारे घोट जे दरबार में हे गुनाहनि जा दफ़्तर खणी गॾु बीठो आ चवीं थो त मुंहिंजा मदीने जा साईं हे मुंहिंजा दफ़्तर धोरा तूं अञा उते सवाली बीठो आहीं उते जो उते तुंहिंजो ॿियो भाउ याने मुंहिंजे महबूब मदीने वारे घोट जो उम्मती छो त मुंहिंजे आका फरमायो अल मुस्लिमो अखुल मुस्लिमो मुस्लमान मुस्लमान जो भाउ आहे उते जो उते ॿियो मुस्लमान अचे वियो चवे थो या रसूल अल्लाह हिन जा गुनाह मुआफ़ न कराइजां मुंहिंजो आका थो चवे त छो उते ई तुंहिंजे मथां ताईं थो थिए चए थो या रसूल अल्लाह हे त मुंहिंजो मुस्लमान भाउ हुयो मगर सॼी ज़िंदगी मूंखे ईज़ाईंदो रहियो ॿियो थो चए या रसूल अल्लाह ही त मुंहिंजो भाउ त आहे पर मुंहिंजी बन्नीअ जो बन्नो सेरे वियो ॿियो थो चवे त या रसूल अल्लाह ही मुंहिंजो आहे त भाउ पर दुनिया में मुंहिंजो हक़ खाई वियो चोथो थो चवे थो या रसूल अल्लाह ही आहे त मुंहिंजो भाउ पर दुनिया में मूंसां ॾाढायूं कयई पंजो थो चवे या रसूल अल्लाह ही आहे त मुंहिंजो भाउ पर मुंहिंजा रिश्ता खसे वियो मुंहिंजा दोस्त हिकिड़े पासे तूं पंहिंजे गुनाहनि जी झोली खयो बीठो आहीं हुज़ूर जे दरबार में त ॿिए पासे वरी तुंहिंजा फरियादी तूं बि हुज़ूर जो उम्मती हो बि हुज़ूर जा उम्मती हो तुंहिंजे मथां फरियाद कयो बीठा आहिनि तूं गुनाह मुआफ़ कराइण जे लाइ बीठो आहीं मुंहिंजो अल्लाह मुंहिंजे महबूब खे फरमाए थो महबूब मां ख़ुदा जे रहमत खे त जोशा पर मुस्तफ़ा फ़ैसिलो तोखे करणो आहे रुगी तूं सिफारिश कंदो वञ त मां ख़ुदा बख़्शींदो वञा हाणे मूंखे ॿुधा मदीने जो साईं तुंहिंजी ॻाल्हि ॿुधी तुंहिंजा गुनाह माफ़ कराईंदो या हू जेके बीह तुंहिंजे मथां फरियादी हूंदा मुस्तफ़ा उन्हनि जी दाह ॿुधंदो जवाब ॾे लाग़र्ज़ न थी लापरवाह न थी मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा में रहमत जी उम्मीद रख शफ़ाअत जी उम्मीद भी रख पर डिॼ बि उन घड़ीअ खां छो त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे दरबार में तूं भी हूंदे त हे सभई गॾु हूंदासीं न
हे सब गड हुंदासी न हुजूर जे दरबार में पो जे करे असा तव्हां मां मूं भला मूं जेड़ो गुनाहगार चवे त या रसूल अल्लाह मुजा गुनाह माफ थियन ऐं तव्हां थी चओ त या रसूल अल्लाह इन असा सां ही नाजायज़ियूं कयूं इन असा सां ही जुल्म कया हिन असा सां ही ॾाढा कया मुझे मुस्तफा के त जेड़ो मां प्यारो तहड़ा तव्हां प्यारा मुझे मुस्तफा के सभई प्यारा हन बुधाए पियो मुझो मुस्तफा कंहिंजे हक़ में फ़ैसिलो ॾींदो गुनाहगार त आहे पर गुनाह कया कंहिंजा थई उन्हनि पंहिंजे मुस्लमाननि भाइरुनि जा मुंहिंजा दोस्त उहे बि ताही बीठा आहिनि अल्लाह जे तो महबूब मुंहिंजे रहमत में देर नाहे मुस्तफा तूं फ़ैसिलो कर मुझे महबूब मदीने जे साईं इन करे दुनिया जे अंदर फ़ैसिलो ॿुधाए छॾियो अथई ओ मुस्लमान याद रखी छॾिजां कंहिं मुस्लमान भाउ जो हक़ खाई मरी न वञिजां या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह हक़्क़ तुक़ातिही वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून मुझे मदीने जे साईं फरमायो ओ ईमान वारो अल्लाह खां डिजो अहिड़ा डिजो जेड़ो अल्लाह जे डिजण जो हक़ आ मरजो जरूर मगर न मरजो मरजो जरूर मगर न मरजो इल्ला व अंतुम मुस्लिमून जो तव्हां मुस्लमान ही न हुजो यानी मुस्लमान थी मरजो कीअं मुस्लमान थी मरजो यानी पंहिंजे मुस्लमान भाइरुनि जा जेके हक़ अथव उहे बख़्शिराए पो मरजो याद रखी छॾ ऐं सोलंगी फ़कीर जे ॻोठनि वारा याद रखी छॾ मरण खां पोइ कुझु कोन थींदुई कुछ भी न थी दई अगर नमाजुन में कमी कोताही कयई मुझो आका तोखे माफ कराइंदो अगर रोजन में कमी कोताही कयई मुझो आका हथड़ा खणदो अल्लाह माफ कंदो ज़कात में कमी कोताही कयई हज में कमी कोताही कयई अल्लाह जे फर्जन में कमी कोताही कयई मुझो आका हथड़ा खणदो अल्लाह माफ फरमाइंदो पर जे मखलूक खुदा जा हक खाधा थई रब भी फरमाए तो मदीने जो साईं भी फरमाए तो तेसे माफ न थींदई जैसी उन खां माफ न कराइंदे सोच ईमान वारा सोच गरीबन जो मशीनियूं खाइण वारा सोच यतीमन जो माल खाइण वारा सोच बेवह औरतुन जो हक खाइण वारा सोच पराए बनिन जा बन्ना सेरण वारा सोच हिन दुनिया जे मथा बावर करण वारा सोच सजी जिंदगी हिन दुनिया में रहण जी सोच करे रहण वारा सोच हिन दुनिया में सजी जिंदगी न रही सघंदे हिकड़े ॾींहुं मौत खे चखणो थई मौत में वञणो थई चाचो सोहराब अॼु तो असां में कोन्हे अॼु खां साल या ॿ साल अॻु में हिते ई हुयो हिननि मनहनि में हुयो हिननि ओताकुन में हो अॼु कोन्हे को सुभाणे ही ओताकू ही मनह हूंदा मगर तूं असां लाइ हूंदासीं अलाए कोन हूंदासीं पोइ याद रखी छॾ मुंहिंजा दोस्त मां पंहिंजे मौज़ूअ ते ज़रूर मोटी अचां मगर इस्लाह करण ज़रूरी आ याद रखी छॾ रिज़्क़ रोज़ी ॾियण वारो केरा ॻाल्हा अॼु कुझु त ॻाल्हा कॾहिं बि न ॻाल्हाईंदो हा तोखां अॼु तोखां ॻाल्हाईंदुमि तोखे रिज़्क़ रोज़ी ॾियण वारो केरा तुझे रिज़्क़ जो ज़ामिन केरा तोखे इज्जत ॾियण वारो केरा बादशाह के फ़कीर करण वारो केरा फ़कीर के बादशाह करण वारो केरा तुझी ज़िंदगीअ जो मालिक केरा तुझे मौत जो मालिक केरा जेकॾहिं सभ जो मालिक अल्लाह आ पोइ तोखां थो पुछां त तुंहिंजो दिमाग़ ख़राब छाते थियो आहे ॿुधाए न फ़कीर जॾहिं तुझे हथ में कुछ भी न है ॿियो त कुछ न है पर जेकॾहिं अख में सूर पवई तुझी 1000 एकड़ ज़मीन हुजे हज़ारे तुझा नौकर चाकर हुजन मगर मुंहिंजा दोस्त अज़ीज हिकड़ी घड़ीअ जे लाइ उन निमरूद ॾे त निहार जंहिं अल्लाह जी दावा कई हुई अल्लाह पंहिंजी बेनियाज़ी कीअं ॾेखारी हिकड़े मंडे मच्छर खे अल्लाह हुकुम कयो कहिड़े मच्छर के जंहिंखे हिकड़ी टंग बि का नहीं हिकड़ो पर बि कोन हो
ओ दुनिया जे मथा तकब्बुर करे हलण वारा उन मंडे मच्छर के अल्लाह जे ज़ात हुक्म कयो ओ मंडा मच्छर बिना टंग वारा बिना पर वारा हाणे इन निमरूद जे नक में अंदर घिड़ी वञ जेको चवे थो त मां खुदा आहियां अल्लाह जे हुक्म सां उहो मंडड़ो मच्छर जेके हिकड़ो पर हुयो हिकड़ी टंग हुई नक मां जेडी मल अंदर घिड़ियो तुंहिंजे नक में भी मच्छर कदे भुल में घाटी निंड में भी रुगी भू करे निकरी वेंदो आ त तुंहिंजो हाल छा थींदो अंदाज़ो थई न दोस्त रुगी थोड़ो मच्छर नक ते थी मोटी वेंदो आ केडी भी निंड जे नक के महटे महटे हमरा गाढ़ो थी वेंदो आ अल्लाह बेनियाज जी बेनियाजी निहार ओहो मंडो मच्छर निमरूद जे अल्लाह जे हुक्म सां निमरूद जे नक मां मथे घिड़ी हिन जगह ते जे बीही रहियो अचे जेडी मल अल्लाह जो हुक्म थे मच्छर अंदर भू भू जो आवाज करे हुन वेचारे जो बस न हले हकीम आया तबीब आया सब दुनिया जा हीला कई पर जेके रब्बो रखे उनखे कोई न चखे पर जेके रब्बो वरी अज़ाब दे त उनखे वरी छोटकारो बि ॾेई केर न सघे निमरूद पकड़ में अचे वयो हकीम आया तबीब आया सब दुनिया जा हीला हलिया मगर कुछ भी न थियो मजबूर थी करे पुराणो पादर पियो खणी पंहिंजे बूथ में हयई अल्लाह जे ज़ात हुक्म कयो मच्छर ख़ामोश थी वञ मच्छर ख़ामोश थी वियो वठी रड़ियूं कई वारो कयो मूंखे इलाज मिली कहिड़ो इलाज जी पुराना पादर हथ कयो अल्लाह अकबर फ़कीर ख़ुदा केड़ो बेनियाज़ आ पुराना पादर हथ कयो पुराणन पादरन जो गठियूं बधराए पंहिंजे दरवाजे ते रखी छॾी वाह मुंहिंजा करीम रब तुंहिंजी बेनियाज़ी जेॾी महिल बि को माण्हू हुन जे साम्हूं ईंदो आहे अल्लाह जे हुक्म सां मच्छर अंदर भू भू शुरू कंदो आहे पोइ इशारो ॾींदो आहे वारो कर इहे टंगियल पादर खणी आ अचण वारो पादर खयो ईंदो आहे हिनखे बूथ में हणंदो आहे हिन जगह ते ठका कराईंदो आहे मच्छर ख़ामोश थींदो आहे पोइ हुन सां सलाम दुआ कंदो आ ही कंहिंजो फ़ैसिलो आ जो ही रब्बुल आलमीन जे ज़ात जो फ़ैसिलो आ यो फ़ैसिलो अल्लाह कंहिंजे लाइ सादर फरमायो जेको मुतकब्बिर हुयो जेको पंहिंजे पाण खे अलाए छा पियो समझे ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह जॾहिं क़ुरान करीम में वाज़िह फरमाए छॾियो अल्लाह यरज़ुक़ु मन यशाउ बिग़ैरि हिसाब मुझे अल्लाह फरमायो मां अल्लाह जॾहिं भी जेके ॾींदो हां हिसाब किताब मां खुदा को न कंदो हां जेके चाहियां बिना हिसाब ॾेई छॾियां कीअं ॾेई छॾियां कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर छाते चरियो थियो ही मुसलमान बन्नीअ जा 50 या 200 एकड़ थई तने समझी थो त मां दुनिया जो वाली हां कुछ कोन्हे तो वट तू सुञो आहीं तो वट कुछ भी नाहे अगर सीने में मोहब्बत मुस्तफा नाहे त तो जड़ो को सुञो आहे कोन पर जेकॾहिं फाटलन कपड़न वारो आ मुझे मदीने वारे घोट जे इश्क जो ज़रो रखे थो खुदा जो कसम उन 1000 एकड़ वारे खां भलो आ जे वट दौलत त 1000 एकड़ आहे पर दिल में इश्क मुस्तफा नाहे उहो सुञो आ पर जे मिस्कीना मुझे मुस्तफा जो इश्क मौजूद थस दुनिया दौलत न थस त छा थी पियो महबूब गड थस त उनखे ॿियो छा खपे ओ मुझा दोस्त मुझे अल्लाह चयो जेकॾहिं तोखे कुर्सीअ जी ज़रूरत आ त कुर्सी भी मां अल्लाह जे हथ में आ
जेकॾहिं तोखे इज्जत जी ज़रूरत आहे तुंहिंजी इज्जत बि मां अल्लाह जे हथ में आहे जेकॾहिं दुनिया जे ज़िल्लत ऐं रुसवाईअ खां डिॼी थो इहा बि दुनिया जे हथ में नाहे इहा बि मां अल्लाह जे हथ में आहे पोइ मुंहिंजो ख़ुदा पुछे थो बाना जॾहिं सभु कुझु मां अल्लाह जे हथ में आहे पोइ तुंहिंजो दिमाग़ ख़राब छाते थियो आहे मां नथो चवां अल्लाह तो चवई या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम अए इंसान रब तो पूछे अए इंसान उहा कहिड़ी शइ जंहिं तोखे तुंहिंजे पालणहार खां परे करे छॾियो आहे शइ कहिड़ी आहे मुस्लमान सोच त सही राति ॾींहुं फिक्र कहिजो आहे कमाए वठां पैसा गॾु कयां बनी वठां माल वठां बंगलो वठां ठारू शाह में प्लाट वठां त माण्हू चवनि त वाह जी तरक़ी कई थई ओ मुंहिंजा दोस्त हे दुनिया वारा तोखे भली चवनि तरक़ी कई थई पर पंहिंजे असली घर जे लाइ बि कुझु सोच याद रखी छॾजां मूंखे मौज़ूअ ते मोटी अचणो आहे गलो न हले त न ई सवलो कोन छॾींदोसीं मूंखे सीए में हेतिरो पंध करायो अथई डॉक्टर तोखे बि सवलो कोन छॾिबो ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ याद रखी छॾजां रात ॾींहुं तोखे दौलत जो फिक्र आहे रात ॾींहुं तोखे इहो फिक्र आहे त हीउ कयां मगर अल्लाह जी ज़ात जा बांधड़ा तूं छा कंदे करण वारो मुंहिंजो ख़ुदा जंहिंखे मुंहिंजो ख़ुदा ॾींदो आहे उन खां खसे कोई बि कोन सघंदो आहे पर वरी जंहिंखां मुंहिंजो ख़ुदा खसींदो आहे त उनखे वरी ॾेई केर बि कोन सघंदो आहे तोखे ज़िंदह मिसाल ॾियां अदो चाचो मुशर्रफ वेचारो जॾहिं अल्लाह इज़त ॾिनसी इहा ॾंढड़ी हथ में खणी केॾी महिल वेचारे हुन मरोम भुगटीअ खे दाबा पियो ॾे केॾी महिल कंहिंखे दाबा पियो ॾे केॾी महिल कंहिंखे दाबा पियो ॾे वरी खणी जो निहार त वेचारो जेल में पियो आहे अदो हींअर जेको वेचारो ज़रदारी हाणे नवाब शाह में कुछ दिहाड़ा अग में या कुछ साल अग में अडियाला जेल में पुलिस जा सिपाही जुबान के हुनके मुंहिंजा दोस्त चाकुन जा निशान पिया हणनि अल्लाह जी कुदरत वरी उन ई ज़रदारी साहब के सदर जे कुर्सीअ ते विहारे छॾियो मुंहिंजे रब जी मर्ज़ी आहे कंहिंजो ई वस आहे अदो नवाज शरीफ कुछ ॾींहं या कुछ साल अॻ में वीचारो मथों भॼी वियो वरी ॿाहिरे मुल्क वेही रहियो अॼु उहो साॻियो वरी वज़ीर आज़म लॻो पियो आहे कंहिंजो कमाल आहे चओ त मुंहिंजे ख़ुदा जो कमाल आहे पोइ जेकॾहिं सभु कमाल मुंहिंजे ख़ुदा जो आहे ऐं जेकॾहिं तुंहिंजी दिलि बि तोखे चवे थी त तुंहिंजी रिज़्क़ रोज़ी अल्लाह जे हथ में आहे पोइ हाणे मुंहिंजे सुहिणे लतीफ़ जो पए तूं ॿुध मुंहिंजे सुहिणे लतीफ़ सरकार फरमायो तोड़े हली तकिड़ो तोड़े हली बिख लिखे मचा लिख लहदई लतीफ जय सुहिणे लतीफ फरमायो ओ अल्लाह जा बाना याद रखी छॾ मुंहिंजे अल्लाह जेका रिज़्क़ रोज़ी तुंहिंजे मुक़दर में लिखी आहे उहा तोखे ज़रूर मिलंदी जेका अल्लाह तुंहिंजे लाइ ज़िंदगी लिखी आहे उहा बि तोखे ज़रूर मिलंदी जे अल्लाह जे कुदरत में तुंहिंजी ज़िंदगी 30 साल आहे त 30 सालनि खां पोइ सेकंड बि कान वधंदई जेकॾहिं अल्लाह जे कुदरत में तुंहिंजी उमिरि 100 साल आहे त 100 साल मां हिकिड़ो सेकंड बि घटि कान थींदई इहो अल्लाह तय करे छॾियो आहे पोइ इन ज़िंदगीअ जे लाइ तड़पी छो थो जेकॾहिं अल्लाह जे कुदरत में तुंहिंजे लाइ मुंहिंजे ख़ुदा 1000 एकड़ ज़मीन लिखी छॾी आहे तोखे ज़रूर मिलंदी जेकॾहिं अल्लाह पंहिंजे कुदरत में
तोखे सुञो करे छॾियो आहे त तूं सुञो ज़रूर थींदे। ओ मुंहिंजा दोस्त, जेकी ख़ुदा तुंहिंजे मुक़दर में लिखियो आहे तोखे मिलंदो ज़रूर। पोइ हाणे मर्ज़ी तुंहिंजी आहे, उहा रोज़ी तूं हलाल नमूने सां कमाई आहे, हराम नमूने सां कमाई। माण्हुनि खां रिश्वत वठी कमाई या पोरियो करे कमाई, रोज़ी तुंहिंजी लिखियल आहे, मिलंदई उहा जेका अल्लाह जी कुदरत में लिखियल आहे। हा, अगर वरी भी मुंहिंजो ख़ुदा करीम आहे तुंहिंजे लिखे खे तब्दील करे त उन ख़ुदा खां पुछण वारो कोई भी, उन ख़ुदा खां पुछण वारो कोई भी कोन्हे को। इन करे सोच, इन करे सोच, ओ ख़ुदा जा बंदा सोच। इन दुनिया दौलत ते नाज न कर, इन जवानीअ ते भी नाज न कर। इहा जवानी जंहिं मिट्टीअ जी ठहियल आहे, अॼु जेकॾहिं तुंहिंजी जवानी आहे जंहिंजे करे अंध दिमाग़ ते चढ़ियो पियो आहे त पंहिंजे कुराड़े पीउ ॾे निहारे सोच कॾहिं इन जी बि तो जहिड़ी जवानी हुई। अगर तोखे दौलत ते नाज आहे, ज़मीन ते नाज आहे त उन जे कबर ते वञ जेको 1000 एकड़ जो मालिक जो मुकाम में सुतो पियो आहे। कबर ते पुट बि कोन्हे को, हारी नारी त छॾ पर पुट बि कोन्हे को। पोइ इहे ॿई आखाणियूं ॾिसी पोइ वरी जेकॾहिं तोखे मुंहिंजे महबूब मदीने वारे घोट जे मोहब्बत ते नाज़ आहे, इहो नाज़ ॾिसण जे लाइ सिधो वञी कलंदर जे दरबार ते बीह त ख़बर पवई त आका जो प्यार छा थींदो आहे। 1000 एकड़ वारे, 2000 एकड़ वारे, मां समझा तो मरहूम गुलाम मुस्तफा जतोई बेशक खुदा जो नेक माण्हू, मगर दुनिया जे हवाले सां मां चवां 1000 एकड़ केटन जो मालिक। लेकिन हींअर तूं उन जे कबर ते वञ, केर हुंदुसि कबर ते? जवाब ॾे, जवाब ॾे, केर हुंदुसि कबर ते? पुट भी कोन हूंदो, कमदार भी कोन हूंदो, उहा केटियूं भी साॻियूं, उहे बंगला भी साॻिया, उहे महल माड़ियूं भी साॻियूं, नौकर चाकर भी साॻिया, मगर कबर जे अंदर अकेलो, कबर ते वेठल कोई भी नाहे। उतहूं वरी सिधो तूं परते हलियो वञ, मरहूम गुलाम मुस्तफा जतोई त राज भाग वारो वॾो सियासतदान, वक़्त जो वज़ीर आज़म भी थी रहियो। मुंहिंजा दोस्त दुनिया उन खे सुञाणे पई। भला इतऊं थोड़ो परते वञी सन जे ओरियां सोने कलंदर जे दरबार ते वञ, उते वञी उन मज़ार ते निहार त घणा माण्हू क़ुरान जूं लोलियूं ॾेई रहिया आहिनि। पो वरी उते सोच, इन कलंदर जी ज़मीन घणी हुई, इन जी बिरादर कहिड़ी हुई, इन जा मिट माइट कहिड़ा हुया, इन जा दोस्त कहिड़ा हुया। न की कलंदर जी का ज़मीन हुई, न की उन जा हारी हुया, न की बंगला हुया। केर हुयो ख़बर नाहे, केर हुयो बस एतिरी ख़बर आ, केर भी हुयो मगर मुंहिंजे महबूब मदीने वारे घोट जो आशिक हुयो। किथों आयो काई ख़बर नाहे, ज़ात जो केर हो काई ख़बर नाहे, केर सुञाणनसि पिया, मिट माइट कहिड़ा काई ख़बर नाहे। पोइ तूं क़ुरान छो पे थो पढ़ी? उते पढ़ंदड़ खां पुछ, चवंदो इहा बि मूंखे ख़बर नाहे। पोइ तूं पढ़ी छो थो? चवे थो हिन दिलि मूंखे मजबूर कयो आहे त वञ वञी कलंदर जे दरबार ते क़ुरान जो ख़त्म पढ़ी आ। अल्लाह अकबर। ज़मीन में ली नहीं होती, ज़मन में ला नहीं होता, ज़मीन में ली नहीं होती, ज़मन में ला नहीं होता। मोहम्मद के गुलामों का कफन में डाला नहीं होता। मोहम्मद के गुलामों का कफन में डाला नहीं होता।
गुझार कान ॾिनी थम लिखियल छुपियल ॻाल्हि कान कई थम आलम आश्कार ॻाल्हि कई थम हाणे पंहिंजे दिल खां पुछ हिकिड़े पासे दुनिया जो तालुक आहे हिकिड़े पासे मुंहिंजे महबूब मदीने वारे मीर जो तालुक आहे मूंखे ॿुधा हाणे दुनिया छॾण खां पोइ दुनिया में रहण दे त सभु को सुञाणे पर दुनिया छॾण खां पोइ इज़त वारो तालुक दौलत वारो आहे या मदीने जे मीर वारो आहे कहिड़ो तालुक था ॻाल्हि ॻाल्हि कहिड़ो तालुक कम वारो आहे मदीने जे मीर वारो तालुक छो मुंहिंजे अल्लाह जो वाइदो आहे त मुंहिंजा महबूब हिन दुनिया जे अंदरि जंहिं भी शख्स मुंहिंजा पिरी पंहिंजे नफ़्स जी ख्वाहिशनि खे पोइते छॾे करे दुनिया जे लज़्ज़तुनि खे छॾे करे मुंहिंजा पिरी तोसां नींहुं लाथो मां अल्लाह जो वाइदो आहे उहो दुनिया में त मां ख़ुदा उनखे मक़ाम अता कंदुसि पर जॾहिं दुनिया छॾे वेंदो उन जे जिस्म खे जेका मिटी लॻंदी मां ख़ुदा उन मिटीअ खे बि मान ॾेई छॾींदुसि ॻाल्हि सम्झ में अचे थी पोइ हाणे छा थो सम्झी बना सेरण छॾींदे या सुभाणे वरी साॻी कोडर खिलो न सोचो गरीबन जो हक़ खाइण छॾींदे या न यतीमन बेवह औरतुनि जूं मशीनियूं खाइण छॾींदे या न इन ज़मीन जागीरुनि जे मथां बावर करण छॾींदे या न इहे सभई शयूं तुंहिंजूं कम वारियूं थींदियूं तॾहिं थींदियूं जॾहिं दिलि में मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो प्यार रखंदे इन जो मिसाल इएं थई वरी बि मिसाल ॾेई जीअं हिकिड़ो मुरीद हो वीचारो चाटाऊ कॾहिं हुते पंहिंजे मुर्शिद जे दरबार ते रहण खां पोइ पेन पनो खणी कढी जे मुंहिंजा पीर सुहिणा मूंखे फैज़ लिखी ॾे अल्लाह जे वलीअ हिकु लिखी ॾिनुसि जे मुंहिंजो मुर्शिद ॾाढो कंजूस आहे वरी कंहिं ॿिए बुज़ुर्ग ते वियो उनखे चईंसि मुंहिंजे पीर मूंखे हिकु लिखी ॾिनो आहे तव्हां बि मूंखे वंढिड़ो ॾियो बुज़ुर्ग सॼे पासे ॿुड़ी ॾेई ॾिनी चई सुभान अल्लाह 10 थी विया वरी कंहिं ॿिए बुज़ुर्ग ते वियो वरी उन सॼे पासे ॿुड़ी ॾेई ॾिनी चई सुभान अल्लाह हे त 100 थी वियो ॿुड़ियूं ॾियारींदो वियो लखन करोड़न में पहुतो जेॾी महिल थकिजी पियो मोटी पंहिंजे मुर्शिद जे दरबार में आयो चई सुहिणा हेतिरी ज़िंदगी तुंहिंजे दरबार में ख़िदमत कयमि ग़ुलामी ॾिनमि पर जॾहिं घुरियमि त रुॻी हिकु मिलियो मां तव्हां खां बाद में फलाणी दरबार ते पहुतुसि त 9 हिसा वधीक मिलिया फलाणी दरबार ते पहुतुसि त 90 हिसा वधीक मिलिया ईअं ज़िक्र कंदो वियो अल्लाह जो कामिल वली ॿुधंदो वियो जॾहिं ॻाल्हि करे बस कई अल्लाह जे वलीअ फरमायो बच्चा इहो पनड़ो त थोड़ो और ते करे जॾहिं पनड़ो और ते कई अल्लाह जे कामिल वलीअ ओ हिकु फाड़े पाण फरमायो बच्चा इहो हिकु असां खे ॾे अचे बाक़ी पनो पंहिंजे पाण वटि रख जॾहिं हिकु फाटी वियो पाण फरमायो बच्चा हाणे छा रहियो खणी जो ॾिसे त बुड़ी 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 बुज़ुर्ग फरमायो बच्चा हाणे इहो अंगु छा आहे चईंसि अंगु त लिखियो पियो वा मगर इन जी माना त कुझु भी कान्हे पाण फरमायो बच्चा असां वटि त जेकी हुयो तोखे ॾिनोसीं तोखे सम्झ में कोन आयो इन्हनि ॿुड़ियुनि जी अहमियत तॾहिं थी जो इहो हिकु मौजूद हुयो अगरि इहो हिकु मौजूद नाहे त ॿुड़ीअ जी काई हैसियत बि नाहे ॻाल्हि सम्झ में अचे वई न त हे सॼी दुनिया ॿुड़ी 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 थई हिकु मुंहिंजो महबूब मदीने वारो यार थई अगर उन पिरीअ जो प्यार छो त महबूब हिकिड़ो हूंदो आहे दिल जो दिलबर हिकिड़ो दिल जो दिलबर हिकिड़ो मिठा घणा की लॻजन दिल बिल जे हेड़े भले समय प्यास कन ओहे चिन वेला चैन जेके दर दर इन दोस्ती
हिकिड़े जो थी वञ, हिक दर जो पेनागर थी, हिकिड़े सां प्यार कर। पोइ जॾहिं हिक जो अंग तुंहिंजे अंदर में समाइजी वियो त हे सॼी दुनिया जेका पहिरीं ज़ीरो ज़ीरो लॻी पई आहे, जॾहिं हिकु तुंहिंजे अंदर में अची वियो, इहा ज़ीरो वारी सॼी दुनिया तुंहिंजे लाइ हीरो बणिजी वेंदी। दर दुनिया में घणा थई, दर दुनिया में अणखुट थई, मगर मिलंदो जंहिं दर ते उहो दरड़ो हिकु थई, उहो दरड़ो हिकिड़ो थई। उहो दर किथे आहे? ॻाल्हा ॻाल्हा दर किथे आहे? हो अल्लाह जो साओ तव्हां वरितो ई कोन्हे। चओ त मदीने वारे यार जो दर आहे, छा थियो अथई फ़क़ीर? हे अल्लाह जा जेके वली आहिनि इहे सभई मुंहिंजे मदीने वारे घोट जे दर जा मंगता आहिनि। मुझे मदीने वारे घोट जे दरजा मंगता हन, मुझे महबूब मदीने वारे घोट जे दरवाजे तां उहे फैज़ जूं सीना भरियो। वो तव्हां सां गुनाहगारनि जे वरी कट कलब जी लाहे उनखे धोई साफ़ कंदा। हाय बियने बनी ॿिया दरड़ा पिन्या पर आओ जे आसरे, बियने बनी ॿिया दरड़ा पिन्या पर आका जे आसरे, आओ जे आसरे, सुन जे आसरे, बियने बनी ॿिया दरड़ा पिन्या पर आओ जे आसरे। डोह आहिनि ॾाढा घणा, ऐं आहिनि मुंह में